नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मलिक रियाज़ जे तरफ़ां बैरिया टाउन मनसूबे जी आड़ में तारीख़ी वसिंदनि खे ढाइण ख़िलाफ़ पोरियत मज़हमत तालके हैदराबाद ॿारहाड़ी तरफ़ां मसू भुरगड़ी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें पोरियत मज़हमत जे अॻवान कामरेड निसार लिगारी, कामरेड मीर एजाज़, कामरेड शबीर लिगारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बैरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे। सिंध जा क़दीमी ॻोठ मसमार करे धारियुनि खे सिंध में आबाद करे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश है। सिंध जी ज़मीन ऐं वसीलनि ते सिंधी क़ौम जो हक़ है। असुल की राहकनि जा ॻोठ ढाहे हुननि खे दरबदर कयो पियो वञे। हिन मनसूबे ज़रिए धरती धरणी खे ज़ोरी लॾाए सिंध अंदरि नओं इसराइल ठाहियो पियो वञे। पोरियत मज़हमत जे अॻवान ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत सां गॾोगॾु ॿियूं क़ुवतूं बि मलिक रियाज़ सां गॾु बीठल आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त सिंध हुकूमत मलिक रियाज़ जे पुठ भराई करण बंदि करे सिंध जा क़दीमी ॻोठ ढाइण बंदि कया वञनि। पोरियत मज़ामत जे प्लेटफॉर्म तां करे रहिया आहियूं। असां पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजी धरती जी दिफ़ा जे लाइ प्रोटेस्ट में आया आहियूं। मलिक रियाज़ पारां हींअर सिंध जा जेके क़दीमी ॻोठ मसमार करे कया पिया वञनि, इन में असां सम्झूं था त मलिक रियाज़ अकेलो इन्वॉल्व न आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ ऐं इन्हनि जे पुठियां ॿियूं बि ताक़तूं आहिनि जिन जो आशीर्वाद आहे मलिक रियाज़ जे मथां, उन जे कुलनि ते हथ आहिनि जो। अॼु असां ही जेको आहे मसू भुरगड़ी में मुज़ाहिरो कयो आहे। असुल में इहा ॻाल्हि आहे त जेको बहरिया उहो सिंध जे ज़मीन ते हिकिड़ो सिधो सो कब्ज़ो आहे, जंहिंजी सुप्रीम कोर्ट बि चई चुकी आहे त इहा स्कीम सॼे जी सॼी हिकिड़ी ग़लति फ्रॉड ऐं नाकाम आहे। ऐं इहा जेका आहे सिंध जे अवाम जी मिल्कियत आहे जेका इहा स्कीम ठाही वई आहे। ऐं उन जी आड़ में सवें ॻोठाणनि खे उते जेके गबोल आहिनि, उते जेके ॿियूं जेके ज़नरावासियुनि खे ज़बरदस्ती मलिक रियाज़ लॾाए पियो ऐं हिकिड़ी गुंडागर्दी पियो करे ऐं इहो हिकिड़ो सिंध में हिकिड़ो नओं इसराइल ठाहिण जी कोशिशि पियो करे। मसू भुरगड़ी प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्तनि जो जेके मीडिया जा हज़रात आहिनि उहे हिन मामले खे कवर करण जे लाइ पहुता आहिनि ऐं उन्हनि जो शुक्रिया अदा कंदुसि। ॿियो अॼु असां पोरियत मज़ामत सथ जा जेके दोस्त आहिनि जिन्हनि कॉल ॾिनी, हिन बहरिया टाउन जेका हिकिड़ी सिंध दुश्मन, क़ौम दुश्मन, धरती दुश्मन ऐं असांजी जेका ही ज़मीननि ते क़दीमी सिंधियुनि जी जेको आहे ज़मीननि ते वालार ऐं उन्हनि खे सॼी ख़बर आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे, क़ौम खे ख़बर आहे त बहरिया टाउन जे नाले ते मलिक रियाज़ ऐं ज़रदारी माफ़िया गॾिजी असां भाङे भाईवार था सम्झूं। ज़रदारी माफ़िया खे, ज़रदारी खे, मुराद अली शाह खे, पीपल्स पार्टी खे, जेके उहे धरती धड़ियुनि खे उनखे दरबदर करण में बिल्कुलु मलिक रियाज़ सां गॾु बीठा आहिनि। उन जे पोयां हे जेके हिन रियासत जा जेके वाली आहिनि, वारिस आहिनि, असां उन्हनि खे बि ज़िम्मेदार था सम्झूं। अॼोके मुज़ाहिरे जे बारे में असां इहो ई चवणु चाहियूं था त असां सभिनी जो गॾु थियण जो मक़सदु इहो ई आहे त जेको बैरिया टाउन वारा मलिक रियाज़ जेको करे रहियो आहे सिंध सां, ऐं उते जेकी दारई आबादकारी जेकी अची वेहे पई ऐं असांजा जेके क़दीमी ॻोठ उन्हनि खे मिसमार कयो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां अॼु पोरियत मज़ामत जे प्लेटफॉर्म तां जेको एहतिजाज रिकॉर्ड कराइण आया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।